छोरा नलके जे गन मुआंडरा हिते छा थो करी? अरे ओ बगल टेबल मुआंडरा मूंखे सुञाणी नथो छा? पीपल्स पार्टीअ जो जियालो आहियां, जियालो। ही जंगू कंहिं भॻियूं थई छोरा? साईं ही वॾो किस्सो आहे। कल असांजो चेयरमैन बिलावल मथां हेलीकॉप्टर तां गुज़रे पियो। मां बिलावल जे इस्तक़बाल लाइ भॼंदो भॼंदो घर जी छत ते चढ़ी वयुमि। बिलावल जीअं जो मूंखे ॾिसी हेलीकॉप्टर तां हथ ॿाहिरि कढी इशारो ॾिनो, मूं उन टाइम नचण शुरू करे ॾिनो। बजा तीर बजा ओ दुश्मन अथई। अबा नचंदे नचंदे पेर जो स्लिप थियो। 10 मंज़िल छत तां हेठि फाको कयो मां। टंगू बंगू भॼी पयूं। हाणे पलेस्तर चढ़िया पिया अथई। इन खे चइबो आहे पीपल्स पार्टीअ जो सचो जियालो। शक ई नथो थी। पीपल्स पार्टी तव्हांखे ॾिनो छा आहे? सैलाब मुतासिरनि जो फंड बि खाई विया आहिनि, अञा बि वतो था नचंदा। बाबा असांजो चेयरमैन भले सैलाब मुतासिरनि जो फंड खाए, सिंध जी सॼी तालीम तबाह थिए, रोड रस्ता तबाह थियनि, इस्पतालूं तबाह थियनि, पोइ बि असांजो वोट पीपी खे आहे। भले 4 साल असांखे पादरनि सां कुटको ॾियनि, पर जॾहिं इलेक्शन जे टाइम असांजी पार्टीअ जा MNA MPA असां वटि चढ़ी ईंदा आहिनि, असांखे जेको बिरयानी जूं प्लेटूं खाराईंदा आहिनि उन सां असांजो थको ई लही वेंदियूं आहिनि। भले कुझु बि थी पए, असांजो वोट पीपी खे थी। पको जियालो आहियां, तूं भले सड़ त सड़। अड़े बूट जे तरे मुआंडरा, ही सिंध सॼी जा हाल नथो ॾिसी? कश्मीर खां कराची ताईं सॼी सिंध ॿोड़े छॾी अथनि, अञा बि नथो सम्झी? हालत आहे यार। अरे बाबा मुंहिंजे पंहिंजे घर में अंदर मुंडी जेॾो पाणी बीठो आहे, उहो बि गटरनि जो। मां पाण जियालो आहियां। बिलावल हाउस वयुमि, गेट जे ॿाहिरां मूंखे बूट हणी करे भॼाए छॾियऊं, पर छा कयां, पको जियालो आहियां। जॾहिं बि गानो हलंदो आहे ऑटोमेटिक नचण शुरू थी वेंदो आहियां। बजा तीर बजा ओ दुश्मन अथई हले। वाकई दा मञोसीं, तो जहिड़ा जियाला जेकॾहिं हूंदा त सिंध ज़रूर तरक़ी कंदी। हाणे जियाला साहब, आख़िर में सिंध जी हिन क़ौम खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहीं थो? मुंहिंजो सभिनी नौजवाननि खे इहो पैगाम आहे, घर में भले तए ते नालो न हुजे, पर ॿाहिरि जियाला थी करे घुमो। ॾिसो नथा पीपल्स पार्टी केॾी तरक़ी ॾिनी आहे। पहिरियां असांखे तड़ करण लाइ पाणी कोन हूंदो हो, हाणे पूरी सिंध में हथरादू कट हणी सैलाब आणे असांखे सॼी सिंध स्विमिंग पूल करे ॾिनी अथनि। अञा बि पीपी जी कदर नथा कयो त हेफ़ आहे तव्हां ते।